जा भाइरो, बदीन जा भाइरो, नारो, सांगड़, सखर, जिथा जिथा का दोस्त आया इन अली अनवर खान जी उताक ते अस्सलाम वालेकुम। दोस्तों, आल चांग बलोच एसोसिएशन जेका असांजे वॾनि ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जेको साईं असांजो बुज़ुर्ग पाण वेठा आहिनि उन्हनि ठाही, उन्हनि फ़ैसिला कया। आऊं बि इहो ई चाहियां थो त हिन तंज़ीम में ईअं फ़ैसिलो थिए जीअं हिन वक़्तु तव्हां हीउ फ़ैसिलो पंहिंजे हक़ जो पाण कयो था। पग मूं तव्हां खां घुरी कोन हुई, पटको मूं तव्हां खां घुरियो कोन हो, तव्हां पाण ॿधायो था। हुननि दोस्तनि खे बि इहा ई ॻाल्हि मूं कई हुई त इहो सरदारी पटका बिरादरियूं ॿधाईंदियूं आहिनि, तव्हां पाण खे पाण पगू घुराए जेको आहे उहो न कयो। त हिन तंज़ीम ते जेको असांजो इहो गौर वीचार हले थो, या जिन दोस्तनि खे इहो ख़्यालु थिए थो की रूम में वेही असां हिकिड़ो नालो अनाउंस कंदासीं, असां तव्हां सां पहिरीं इहो वाइदो वचन अॻु में बि करे चुका आहियूं, वरी बि कंदासीं त को बि अहिड़ो फ़ैसिलो असां जल्दबाज़ी में न कंदासीं, उनजो सवाल ई पैदा कोन थो थिए। 28 तारीख़ वारो प्रोग्राम पको अटे थियल हो, पर अमानत खान जी ससु मीर साहब जी घरवारी यासीन जी वालदा जेका पंहिंजो गुज़री, उनजे करे ही प्रोग्राम असां डबल माइंडेड पहिरीं इहो कैंसिल कयो पिए। उन में जिन दोस्तनि सवाल हिकिड़ो ॿ कयो आहे उनजो थोरो मक़सदु ऐं तव्हांखे सम्झाईंदो आहियां। उनजो जी वज़ाहत इहा आहे त जेके हिते आमद जेका दोस्तनि जी कुझु घटि थी आहे, उनजो कारण इहो आहे असां हीउ प्रोग्राम बि इन सादगी में करणु चाहियो थे त हीउ प्रोग्राम असां भला कयूं बि था त सादगी में कयूं। हाणे ॻाल्हि रही पंहिंजे हक़नि जी, तव्हां जेको चओ था असां सां मसाइल, हाणे इन्हनि मसाइलनि लाइ त आउं पाण निकितो आहियां। जीअं मूं पाण में बि ॾिठो त मूंसां पाण सां बि केतिरा प्रॉब्लम आहिनि, तव्हां सां असां सां जेके प्रॉब्लम आहिनि उन्हनि जो हल असांखे तव्हांखे गॾिजी कढणो आहे। उनजो हल मूं गौर वीचार करे 5-7 गौर वीचार हलंदो, असां अची आख़िर बीठासीं वरी बि खान परवेज़ साहिब ते त असांजो हल इन किताब खे पढ़ी असांजे हर हिकु बुज़ुर्ग खां पुछंदो रहियुमि त इन जो हल छा आहे, त सभिनी खां गौर वीचार करे मूं सोचियो त बहितरीनु हिकिड़ो असांजो सिस्टम, असांजो आइन जेको ठहियो उन ते असांखे अॼु नंढनि खे फ़ख़्रु आहे। जेको हुननि ॿिज पोखियो अॼु उहा शइ हले थी, उहो वण हले थो, पोइ उन में फ़र्क़ु ज़रूरु थिया तव्हां असांजे न गॾिजण जे करे। पोइ दोस्तनि खे असां साथ ॾिनोसीं, चलो उन्हनि ते हाणे असांखे न आहे ॻाल्हाइणो आहे, हाणे असांखे कम ते ॻाल्हाइणो आहे। हाणे कम ते ॻाल्हाइणो आहे त तव्हांखे असांखे इहे गॾिजाणियूं बरक़रार रखणियूं आहिनि। गॾिजाणियूं थी टैक्स कंदासीं त छा करणु खपे, एजुकेशन ते ॻाल्हाईंदासीं, सिहत ते ॻाल्हाईंदासीं, असांजी बिरादरी जे माण्हुनि सां बेवाजिबी बि थियनि, उन्हनि जो हल छा आहे। उन्हनि जो हल ख़ान साहब खे बहितरीन हिकिड़ी ॻाल्हि कई त चांग विढ़नि था त उन्हनि खे ठाहींदो केरु, भई ठाहींदो बि तव्हां चांग ई ठाहींदो न, तॾहिं थींदो, उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ऐं असां गॾु वेंदासीं। की अॼु वेठा आहियूं, इहे मीटिंगूं थींदियूं रहंदियूं, गॾिजाणियूं थींदियूं रहंदियूं, तव्हां असांजी गुफ़्तगू इहो हिकिड़ो कोऑर्डिनेशन वधंदो रहंदो ऐं हीउ सिलसिलो तंज़ीम जो वधंदो रहंदो, त इहो असांजा जेके मसाइल आहिनि उहे इन नमूने जेके आहिनि। सरदार असलम चांद जिंदाबाद। हाणे कमेटी जी चूंड, कुझु दोस्तनि खे कल टियों ॾींहं खां शिकायत हुई त मूं चयो इहा ॻाल्हि ई जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहिनि। इहा चूंड ईअं ई थींदी जेके असां पहिरीं तव्हां सां ज़बानूं कयूं, उहा ई ॻाल्हि आहे। हेठे मेंबर खां वठी मर्कज़ ताईं हर मेंबर जी चूंड असां फ़ैसिलो तव्हां खां वठंदासीं। थोरी देरि में साईं जी पाण जेको सो चूंड कंदा, उहो इहो ई फ़ैसिलो हिन हेठे मेंबर खां वठी मथे ज़िलनि ताईं पंहिंजो तव्हांजी राय सां थींदो। ऐं साईं जिन खे बि हिकिड़ी आउं रिक्वेस्ट कंदुसि त अॻिते हली करे, नंढड़ी मुंहिंजी बि हिकिड़ी गुज़ारिश हूंदी त अॻिते हली करे इन आइन में हिकिड़ी तरमीम अगरि थी सघे त उहो असांजे लाइ शायदि वधीक भलो थींदो। जेको मेंबर साहिबान नाजाइज़ जेको फ़ाइदो वठनि था, उहो फ़ाइदो इहो जेके दोस्त वठी विया, हाणे हींअर तव्हां असलम ख़ान खे मुंतख़ब करे छॾियो 5 सालनि लाइ, 5 सालनि लाइ मुंतख़ब करे छॾियो, 2 साल आउं तव्हां सां हलां थो, 3 साल वञी पंहिंजे कारोबार खे तरजीह ॾियां थो, त पोइ बिरादरी ऐं तंज़ीम जो छा थींदो। त उनजो पीरियड जेको आहे उन तरमीम में को अहिड़ो मतिलबु त ठाहियो वञे सेटअप
उनजो असांखे 5 साल इंतज़ारु न करिणो पए। असांखे 3 महीननि या 4 महीननि जे अंदरि हिकिड़ी कमेटी ठाहे या तव्हां पंहिंजो हिकिड़ो जीअं पाण हींअर इलेक्शनूं थींदियूं आहिनि बेतमादी थींदी आहे, उहो बेतमादी करे माण्हू खे कढी छॾियो ॿाहिरि। असां सां न आहे न, तव्हांजे असांजे हक़नि लाइ नथो ॻाल्हाए न, नथो अचे न। को ज़िले जो सदर असां चूंडे छॾियो आहे, उहो असां नथो मीटिंगनि में अचे न, त पोइ ठीकु आहे, उनजो पीरियड 5 साल लाइ छाजे लाइ हुजे? उनखे 3 महीननि में या 2 महीननि में या तो महीने में ई कढोसि। अहिड़ो बहरहाल उन ते या मुंहिंजी हिकिड़ी नंढी गुज़ारिश हूंदी साईं सां, त इन में इहो थी वञे, अॻिते थी सघे त असांजे लाइ तमामु बहितर रहंदो। छो पोइ उन में को बि दोस्त जेको आहे न ईअं नाजाइज़ी कोन करे सघंदो। जे नाजाइज़ी कंदो त उनजो ओतिरो पीरियड न हूंदो, असां उनखे धिके उहिदे तां असां पंहिंजो हटाए छॾींदासीं ऐं असां पंहिंजे मिशन ते हलाईंदासीं। असांजो मिशन एजुकेशन आहे। जेके अदा पंहिंजो नालो विसरी वियो मूंखे अदे जो, अदा शर्ट माण्हू आहे, बिल्कुलु असां इन ते तालीम ते ईंदासीं, पंहिंजा हुकूक वठंदासीं। हिन तनज़ीम खे तव्हां कंटिन्यू करे अचो। जेके माण्हू शरारतूं कनि पिया, तव्हांखे विढ़ाइनि पिया, उन्हनि जी डिघी सोच अथव, उन्हनि खे ख़बर आहे त अॼु निकिरी चुका आहिनि। अॼु तनज़ीम ते अथव, सुभाणे पका चांग में मददूं थींदियूं, इहे बदीन वारा बि ईंदा, हिननि जी मदद कंदा, हे पका चांग वारा बि ईंदा, बदीन वारनि जी मदद कंदा, हे पंहिंजा हक़ वठंदा। अॼु तव्हां पंहिंजे हक़ जो फ़ैसिलो कयो पिया न, तनज़ीम जो फ़ैसिलो कयो पिया, पंहिंजा उहिदा बि पाण चूंड कयो पिया न, पंहिंजे सरदार जी बि चूंड कयो था न, पोइ छो न पंहिंजे उन तलकनि ऐं ज़िलनि जी बि तव्हां पंहिंजो जेके हक़ तव्हां ॿियनि क़ौमुनि खे ॾेई वेठा आहियो, उहो त पाण में विढ़ी करे ॾेई वेठा आहियो न। उहो असां ईअं हासिलु करे सघंदासीं जॾहिं असीं पाण में जुड़ूं। इहे असांखे में जीअं कुझु कैंसर जो मर्ज़ हुजे, उहो थोरो घणो आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में उहो त निकिरी चुको आहे हाणे तव्हां मां। हाणे रुॻी तव्हां पाण थोरो ज़हन वाश करियो त ॻाल्हि में कुझु बि कोन्हे। उहे कीअं जेके चवंदा आहिनि, उहे असां पटे कढी छॾिया आहिनि। हाणे रुॻी तव्हां पाण में जुड़ो त पंहिंजे उन हक़नि जे लाइ कमु कयो ऐं नए सिर तयारियूं करियो। मथां इलेक्शन अचे थी, असां तव्हांजी मदद कंदासीं, तव्हां असांजी मदद कंदो। ताड़ी हिकिड़े हथ जी न वठंदी आहे, ताड़ी हमेशह ॿिनि हथनि जी वठंदी आहे। जेकॾहिं मूंसां सॼी बिरादरी न आहे त आऊं कुझु कोन आहियां, जेकॾहिं आऊं असां कोन आहियां त ख़ान परवेज़ बि कोन्हे, हीउ सॼो जथो तव्हां सां कोन्हे त पोइ तव्हां बि कुझु कोन आहियो। त ईअं हिक ॿिए सां असांखे मदद करणी पवंदी, हेठे मेंबर खां वठी ज़िलनि ताईं, ज़िलनि खां वठी मर्कज़ ताईं, त पोइ तव्हां पंहिंजा हुकूक वठी सघंदो। पोइ तव्हां पंहिंजा मेंबर जेके आहिनि उहे खणाईंदो, टाउन कमेटियुनि में खणाईंदो, पंहिंजे MP जूं सीटूं जिथां जिथां जंहिंजे दोस्त जा हक़, पका चांग जो हक़ आहे हिते जा, उहे मौज़ूद वरी ईअं ई असां इनशाला गॾिजाणियूं करे तव्हांखे पंहिंजो MPA जो बि कैंडिडेट हितां जो आहे त उन हक़ असां तव्हांजो कंदासीं। यार असांजो हितां MPA छो न हुजणु खपे असांजो, अगरि हेतिरी आबादी आहे, अगरि असांजी तलके बदीन में हेतिरी आबादी आहे त असांजो उते MPO थियणु खपे, गुलाड़ची में आहे त उते थियणु खपे। ॿी आऊं वज़ा तव्हां सां इहो कंदो हलां त कोई हिन तनज़ीम में इशू तव्हांखे खोड़ सारियूं कननि में ॻाल्हियूं विधियूं वञनि थियूं त तनज़ीम में पार्टीबाज़ी जी हरकत असां न कंदासीं। त हिते जा दोस्त पीर साहिब सां आहिनि, साईं पगारे सां रहनि, पीपुल्स पार्टी सां आहिनि, उन सां रहनि, साईं असांजो जनरल सेक्रेटरी साहिबु बीठो आहे, हाणे हुनजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे। मुंहिंजो तालुक़ु डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा सां आहे, क्लियर आहे, सिधो आहे, फ़ैसिला सिधा कयो, लिखी करण जी कोई ज़रूरत कोन्हे। त तनज़ीम असां पार्टीबाज़ी जी छेड़छाड़ कंहिंसां न कंदासीं। बाक़ी तनज़ीम जी छेड़छाड़ उन पुराणी जी ॿिए खे असीं करण बि न ॾींदासीं। पार्टी हर कंहिंजी पंहिंजी आहे। मूं इहो वाइदो कयो, अहद कयो हो त इन्हनि खे मोह ॾियणो आहे, बिल्कुलु मोह ॾेई चुका आहियूं। मुंहिंजे ख़्याल में उहा शइ असां विसारे बि चुका आहियूं, उन्हनि खे छॾे चुका आहियूं। हाणे रुॻी तव्हां ऐं असांखे गौर वीचार करे गॾिजणो आहे। टाइम घटि आहे, ऐं हाणे पंहिंजी जॻह वठंदसि त साईं ख़ान साहिबु पंहिंजो चूंड कनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, प्यार ॾिनो, इज़त ॾिनो, मोहबत ॾिनी। सरदार असलम चांद जिंदाबाद, असलम चांद जिंदाबाद, सरदार असलम चांद जिंदाबाद। इहो असांजो मोहसिन आल चांग बलोचिस्तान जो सदर ऐं सरदार मोहम्मद असलम ख़ान चांग साहिबु